नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त अॻूणो सूबाई वज़ीर ऐं पीपी अॻुवाण ज़ियाउल हसन लंजार जे घर ते हमले ख़िलाफ़ कंडियारो में पीपी कारकुननि पारां कारी घांगरो, महबूब अबड़ो, मंठा रबड़ो, फराज़ आसिफ कावड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढे शहर जो गश्त करण बाद नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ पीपी कारकुननि जो चवणु आहे त ज़ियाउल हसन लंजार अवाम जी ख़िदमत कंदड़ अॻुवाण आहे। हिन सदाईं बिना कंहिं फ़र्क़ जे ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत कई है। पीपी शहीदनि जी पार्टी अॻुवाण ते हमला कया पिया वञनि। हिन चयो त ज़ियाउल हसन लंजार जे घर ते हमलो कयो वियो आहे, पर पुलिस हिन महिल ताईं हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार न कयो आहे, जंहिं करे पीपी कारकुननि में सख़्त ताव पखिड़ियल आहे। हिननि मुतालबो कयो आहे त ज़ियाउल हसन लंजार जे घर ते हमलो कंदड़नि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।